सब्सक्राइब कयो मुझे चैनल के घंटी के निशान ते क्लिक कयो जी हर नए वीडियो की नोटिफिकेशन तव्हांखे मिली सके। अस्सलाम वालेकुम दोस्तों, आवां महबूब उमर जो अॼु जी इन वीडियो में असां सिखंदासीं एडोब प्रीमियर प्रो में सिंधी लिखण। उम्मीद आहे वीडियो तव्हांखे ज़रूरु पसंदि ईंदो। अचो त शुरूआत कयूं। दोस्त सब खां पहिरीं एडोब प्रीमियर प्रो खे ओपन कयो ऐं हिते तव्हां नओं प्रोजेक्ट ठाहे वठो। जेकॾहिं तव्हां प्रोजेक्ट ठहियल आहे त सही आहे। ओके, आउं प्रोजेक्ट ठाहे थो वठां सिंधी राइट नंबर W। ओके, प्रोजेक्ट ठाहिण खां पोइ ॿीहर तव्हां फाइल ते अचो ऐं फाइल ते अचण खां पोइ न्यू ते क्लिक करण खां पोइ लीगेसी टाइटल ऐं बस सही आहे हिते ई। ऐं हिते तव्हां जेको कुझु लिखो, मिसाल तौरु जेको आउं सिंधीअ में लिखां थो, जेको कुझु आउं अंग्रेज़ी में लिखां थो उहो शो थिए पियो ऐं जेको कुझु सिंधीअ में लिखां थो शो कोन पियो थिए। उन जे लाइ असां फ़ॉन्ट चेंज कंदासीं। बहरहाल फ़ॉन्ट जेको बाय डिफ़ॉल्ट रखियलु आहे उहो ई रहंदो रेगुलर। उन करे असां जेको सो रेगुलर इहो ई आहे बोल्ड। ऐं उन करे असां फस्ट ऑफ ऑल वेंदासीं हिनखे क्लियर करे वठूं। क्लियर करण खां पोइ तव्हां क्लिक कयो एडिट ते ऐं हेठि प्रेफरेंस ऐं हाणे तव्हां डायरेक्ट हितां ग्राफिक्स ते क्लिक कयो या जनरल ते क्लिक कयो। जनरल ते क्लिक करण खां पोइ हिकिड़ो त मुंहिंजो माउस तमामु फास्ट आहे, हिकिड़ी जॻह ते क्लिक करियां थो ॿी जॻह ते थियो थो वञे लेबल यार। ओ ग्राफिक्स ते क्लिक करण खां पोइ हेठि जेको तव्हांखे मिलंदो साउथ एशियन ऐं मिडल ईस्ट, इन ते तव्हां क्लिक करे राइट टू लेफ्ट ते क्लिक करे ओके कयो। हाणे तव्हां ॿीहर फाइल में अचो ऐं फाइल में अचण खां पोइ न्यू पेजेस टाइटल ओके लिखो जेको कुझु लिखणु चाहियो। ओके, हीअ आवाज़ कोन ईंदो हूंदो, थी सघे थो अचे। हाणे लिखो तव्हां। ऐं जेको कुझु आउं लिखी वियो आहियां, भई छा लिखी वियो आहियां मूंखे पाण सम्झ में कोन थो अचे। हीअं कीबोर्ड जा बटन दॿाया ऐं हाणे हुनखे फ़ॉन्ट ॾींदुसि तॾहिं ॻाल्हि सम्झ में ईंदी आख़िर मूं लिखियो छा आहे। पोइ जेको कुझु मूं लिखियो आहे हिनखे आउं चेंज कंदुसि। ऐं हिते मुंहिंजो नालो महबूब फ़ॉन्ट थो लिखां, सही आहे महबूब फ़ॉन्ट। हिकिड़ो अखर दॿायूं, ॿियो रहिजी वियो, ख़बर न कहिड़ो रहियो आहे। शो कंदासीं ख़बर पइजी वेंदी, फ़ॉन्ट चेंज कंदासीं ख़बर पइजी वेंदी। अच्छा, फ़ॉन्ट कयूं था MB हाला। ओके, MB हाला रखी था वठूं। अच्छा, के टोपी रहिजी वई, कोई मसइलो न आहे, ख़ाली महबूब। ऐं हाणे हिनखे असां हिन विंडो खे क्लोज़ कंदासीं। विंडो खे क्लोज़ करे फ़िलहालु हितां तव्हां जेको रेडीमेड आहिनि डिज़ाइन हुनखे छॾे ॾियो। हिनखे वधीक छेड़छाड़ करणु चाहियो त करे सघो था, हिनखे एनिमेशन वग़ैरह। ओके, हाणे टाइम लाइन में एड कंदासीं। टाइम लाइन में एड करण खां पोइ हिन ते तव्हां डबल क्लिक कयो ऐं जिते चाहियो हुते रखी सघो था। ओके दोस्तों, हीअ हुई अॼु जी वीडियो। उमेद आहे तव्हांखे पसंदि आई हूंदी। वधीक एॾी वीडियो जे लाइ मुंहिंजे चैनल खे ख़बर अथव ऐं वीडियो खे लाइक कयो, दोस्तनि सां शेयर कयो। मां मिलां तव्हां सां अॻी वीडियो में। तेसीं ताईं इजाज़त। अल्लाह हाफ़िज़, गुड बाय।